वाक़ई ख़बरनी पिया कराची में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी MP मुमताज़ सांग जे घरामती आहे। मुलाक़ात में सिंध ऐं पंजाब जी सियासी तंज़ीमी सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुलाक़ात में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे विच में लाॻापनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई वई। अवांखे ख़बर ॾिनी पिया कराची में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी MP मुमताज़ सांग जे घरामती आहे। मुलाक़ात में सिंध ऐं पंजाब जी सियासी ऐं तंज़ीमी सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुलाक़ात में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे विच में लाॻापनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई वई। अवांखे ख़बर ॾिनी पिया कराची में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी MP मुमताज़ सांग जे घरामती आहे। मुलाक़ात में सिंध ऐं पंजाब जी सियासी ऐं तंज़ीमी सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुलाक़ात में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे विच में लाॻापनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई वई। अवांखे ख़बर ॾिनी पिया कराची में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी MP मुमताज़ सांग जे घरामती आहे। मुलाक़ात में सिंध ऐं पंजाब जी सियासी ऐं तंज़ीमी सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुलाक़ात में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे विच में लाॻापनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। मुलाक़ात बाबति तव्हांखे ख़बर ॾिनी पिया कराची में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ऐं सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी MP मुमताज़ सांग जे घरामती आहे। मुलाक़ात में सिंध ऐं पंजाब जी सियासी ऐं तंज़ीमी सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾेवट कई वई।